अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर सुदूरिना व नूर क़ुबूरिना नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना इद्दतश शुहूरि इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फ़ी किताबिल्लाहि यौम खलक़स समावाति वल अर्द मिन्हा अर्बअतुन हुरुम ज़ालिकद्दीनुल क़य्यिम फला तज़लिमू फ़ीहिन्ना अन्फुसकुम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दार चार यारम ताबा औलादे अली मज़हबे गनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबे मिसल महबूब हक़ खल्क़ी खुदा जले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो हियो निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफ़त दुजा बिजमालिही आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नस्ल
सूरतैं सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम आ। हे विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी सूरह तौबह मझां 36 आयत तिलावत करण जी सआदत हासिल कई आ। उन आयत करीम जे मद्दे नज़र अॼु अवां जे साम्हूं हिन बाबरकत महीने रजबल मुरजब जे अज़मत ऐं शान जे मुतालिक चंद ॻाल्हियूं अर्ज़ करण जो इरादो आहे। रब्बे कायनात खां दुआ है त अल्लाह ताला मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अवां ऐं असां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस ॿुधी उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असां अवां खे हिन ज़िंदगीअ जे गुज़रान जे लाइ ॾींहं ऐं रातियूं अता फ़रमायूं। उन्हनि ॾींहंनि ऐं रातियुनि खे हफ़्तनि में तब्दील कयो वियो। हफ़्तनि खे महीननि में ऐं महीना साल में मटबा सटबा रहनि था। दोस्तान गिरामी, इन हवाले साम्हूं अवां जे साम्हूं आयत सगोरी तिलावत कई आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमाए रहियो आहे, इन्न इद्दत शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाहि यौम खलक़स समावाति वल अर्द मिन्हा अर्बअतुन हुरुम ज़ालिकद्दीनुल क़य्यिम फ़ला तज़लिमू फ़ीहिन्ना अन्फ़ुसकुम। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, अल्लाह जो पाक कलाम असांखे ॿुधाए रहियो आहे, बेशक अल्लाह वटि महीननि जो तइदाद 12। अल्लाह जे किताब में उन ॾींहं खां जो आसमान ऐं ज़मीन पैदा कयईं, उन्हनि मां 4 इज़्ज़त वारा आहिनि। इहो ई मज़बूत दीन आहे। पोइ उन्हनि में पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म न कयो। दोस्तान गिरामी, हिन आयत सगोरीअ मां मालूम थियो त 12 चंड जे हिसाब सां बीहंदड़ महीननि जी इहा तक़सीम कंहिं इंसान जो कमु न आहे। तां त उन में रदो बदल करे सघे, बल्कि ज़मीन ऐं आसमान जे पैदा कंदड़ अल्लाह जो रोज़े अज़ल खां क़ाइमु कयल निज़ाम आहे। उन में को बि पंहिंजी ख़्वाहिश ऐं मसलियत जे पेश नज़र का तब्दीली नथो करे सघे। उन्हनि 12 महीननि मां 4 महीना रजब, ज़ुल्क़अद, ज़ुल्हज ऐं मुहर्रम महीनो इज़्ज़त ऐं एहतराम वारा। उन में हर तरह जो फितनो फसाद जंग ऐं जहिड़ो क़तई तौर मना कयल आहे। जाहिलियत जे ज़माने में बि अरब उन्हनि महीननि जो अदब ऐं एहतराम एतिरे क़दुरु कंदा हुआ जो जेकॾहिं पंहिंजे पीउ जो कातिल मिली वेंदो हुन ऐं उनखे क़त्ल करण जो मौक़ो बि मिलंदो हुन त बि उनखे कुझु न चवंदा हुआ। ऐं जंहिं किताब में इहो लिखियो वियो आहे उन मां मुराद या लोहे महफूज़ आहे या क़ुरान करीम आहे, यानी लोहे महफूज़ या अल्लाह जे कलाम में लिखियो वियो आहे, ॿुधायो वियो आहे त अल्लाह ताला जी ज़ात वटि महीननि जी ॻणप 12 महीना। पोइ असां तव्हां कॾहिं कॾहिं ग़लतीअ वचां जॾहिं फ़सुल न हूंदो आहे
उन्हारे जे अंदरि तॾहिं चवंदा आहियूं अबा 13हों महीनो लॻो पियो आहे। असांजे सिंधी समाज बहिराणनि जा माण्हू हालांकि इहो 13हों महीनो न चवणु खपे, छो त 12 महीना अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में ॿुधाए छॾिया। उहे ई 12 महीना कमरी यानी चंड जे हिसाब सां जेके रब काइनात अज़्ज़ व जल असां खे ॾिना, उहे 12 महीना आहिनि जेके रब काइनात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में खोले खोले ॿुधाया। दोस्तान गिरामी, क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला हिकु आयत में मिनहा अरबातुन हुरुम इरशाद फरमायो आहे, उन में बि रजब महीनो दाख़िल आहे ऐं इहो क़ुरान करीम जे फरमान मुताबिक़ इज़त वारो आहे। पर इन महीने जी जीअं हिन आयत मां इज़त साबित आहे, तीअं नबवी हदीस मां बि साबित आहे। मुसलमानो, कुछ हदीसूं ऐं रवायतूं अवां खे ॿुधाए ॿियूं जीअं ख़बर पवे, पतो पवे त रब्बे काइनात अज़्ज़ व जल असां अवां खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेको महीना ॾिना आहिनि, उन्हनि महीननि जी अज़मत ऐं शान छा आहे। ही अरबी इस्लामी साल जो 7हों कमरी महीनो आहे। हिन में रे जीम ॿई हरफ ज़बर वारा यानी रजब, असीं रजब ग़लतीअ वचां चवंदा आहियूं, पर हिन जो असुलु नालो रजब आहे ऐं ही अरबी ॿोलीअ में मुज़क्कर जे सीगे तौरु इस्तेमालु थींदो आहे। रजब तरजीबुन मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे तज़ीम करणु। अरब हिन महीने जी इज़त कंदा हुआ ऐं हिन खे अल्लाह ताला जो महीनो सॾींदा हुआ, इन जे करे इन नाले सां सॾियो वियो। ऐं हीअ पंहिंजे मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि जे करे उमूमन ऐं अरब जे क़बीले मुज़िर में ख़ुसूसन तज़ीम कयल हूंदो हो। इहो अरबी इस्लामी साल जो विच वारो महीनो आहे। किन आलमनि जो कौल आहे त पुराणे दौर में हिन महीने में काठियुनि ते पन ॼमंदा हुआ, उन जे करे इन नाले सां सॾियो वियो। हिन खां पोइ शोबान महीने में शाखूं ऐं टारियूं फुटंदियूं हुयूं ऐं वधंदियूं हुयूं, इन जे करे उन खे शोबान सॾींदा हुआ। दोस्तान गिरामी, तसनीफ़ मोहम्मद शुक्री आलूसी हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी लिखियो आहे त लुग़त जे किताब अलक़ामूस में आहे त रजब फ़िलानन हाबहू व अज़्मह, फ़िलाणे खां ड्रिजी उन जी तज़ीम कयईं। इन खां ई रजब महीने जो इहो नालो रखियो वियो आहे जो अरबनि जी दिलि में उन जी इज़त ऐं तज़ीम हूंदी हुई। रजब जो जम रजाब, रुजूब ऐं रजबात आहे। अल्लामा इब्नुल असीर अन्निहाया वल बिदाया में लिखियो आहे त तरजीब जी माना तज़ीम करणु आहे ऐं रजब महीने खे अल असम बि चवंदा आहिनि। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, किन माण्हुनि जो चवणु आहे त रजब महीने खे अल असम यानी ॿोड़ो इन जे करे चवंदा आहिनि जो इहो क़यामत जे ॾींहुं हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां गुनाहनि जी शाहिदी न ॾींदो ऐं अर्ज़ु कंदो त मां ॿोड़ो हूंदो हुउसि, मां कुझु ॿुधण वारो न हुउसि, मूं कुझु ॿुधो ई न हो। इन जे करे उनखे शहरुल्लाह यानी अल्लाह जो महीनो सॾियो वियो आहे, छो त इहो अल्लाह जे सितारे यानी पर्दे पोशी करण वारो आहे। रब जी तरफ़ खां उनखे अल असम यानी ॿोड़ो बणायो वियो आहे। उहो ई सतारी करण वारो आहे, पर्दा पोशी करण वारो आहे, ढकण वारो आहे। दोस्तान गिरामी, कुछ उलमा जा मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि। हिन खे ॿोड़ो इन जे करे बि चवंदा आहिनि जो हिन में केरु कंहिंजे ख़िलाफ़ दांह ॾींदो हो त न ॿुधी वेंदी हुई। हिन में जंग न करण जे करे हथियारनि जे हलाइण जो आवाज़ बि न ॿुधो वेंदो हो। हिन महीने खे असब बि सॾियो वेंदो आहे, माना वधीक पलटजंदड़। हिन महीने में अल्लाह ताला पंहिंजनि बाननि ते पंहिंजूं बेपायान रहमतूं पलटाईंदो आहे। हिन में इबादत
इबादत मक़बूल ऐं दुआऊं मुस्तजाब हूंदियूं आहिनि। जाहिलियत जे दौर में बि जॾहिं मज़लूम ज़ालिम जे ख़िलाफ़ बद दुआ कंदो हो त हिन महीने में कंदो हो ऐं उहा दुआ हिन महीने जी बरकत जे सदके जल्दीअ में मक़बूल ऐं मंज़ूर थी वेंदी हुई। दोस्तो वक़्तु थोरो आहे, कुछ हदीसूं मुझे आका जो हिन रजबल मुरज्जब महीने जे हवाले सां के ॿुधायां। मुझे आका हज़रत हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा रवायत कई आहे। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो त रजब जी पहिरीं तारीख़ जो रोज़ो 3 सालनि जे गुनाहनि जी कफ़ारत कंदो आहे। यानी जंहिं हिन महीने जो पहिरीं तारीख़ जो रोज़ो रखियो अल्लाह ताला उन जे 3 सालनि जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। ऐं मुझे आका फरमायो जंहिं 2 तारीख़ जो रोज़ो रखियो 2 सालनि जे गुनाहनि जी कफ़ारत अदा थींदी आहे। ऐं जंहिं 3 तारीख़ जो रोज़ो रखियो मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो त 1 साल जे गुनाहनि जी कफ़ारत थींदी आहे। यानी उन जा 1 साल जा गुनाह बख़्श कया वेंदा आहिनि। ॿी हदीस मुझे आका जी रहमतल लिल आलमीन हुजूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमदान शहरु उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आहे ऐं शोबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे। 3 हदीस मुझे आका जी आका रहमत वारे हबीब फरमायो इन रजब शहरुन अज़ीमुन तदाफ़ु फ़ीहिल हसनात मन साम यौमम मिनहु कान कसियाम सन्नह। मुझे आका फरमायो बिला शक रजब वॾो महीनो आहे जंहिंमें नेकियूं ॿीणियूं कयूं वेंदियूं आहिनि। जंहिं उन मां 1 ॾींहुं रोज़ो रखियो त उन ॼण साल जो रोज़ो रखियो। हिन महीने में नेकियूं डबल कयूं वञनि थियूं। स्पेशल पैकेज मुझे आका जे उम्मत जे लाइ। मुझे आका जी 4थी हदीस रहमत वारे हबीब फरमायो मन साम फ़ीहि सब अय्यामिन गुल्क़त अन्हु सबअ अबवाब जहन्नम। मुझे आका फरमायो जंहिं रजब महीने में 7 ॾींहं रोज़ा रखिया त उन खां जहन्नम जा 7 दरवाज़ा बंदि कया वेंदा। 5 हदीस मुझे आका जी मन साम मिनहु समानियत अय्यामिन फ़तहतु लहू समानियत अबवाबिल जन्नह। जंहिं रजब मां 8 ॾींहं रोज़ा रखिया उन जे लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा खोलिया वेंदा। 6 हदीस मुझे आका जी मन साम मिनहु अशर अय्यामिन लम यसलिल्लाहु शैयन इल्ला आताहु। जंहिं रजब महीने जा 10 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह खां का बि शइ घुरंदो त अल्लाह ताला उनखे अता फरमाईंदो। 7 हदीस मुझे आका जी मन साम मिनहु 15 यौमन नादा मुनादिम मिनस समाए क़द गुफ़िर लक मा मदा। जंहिं रजब महीने जा 15 ॾींहं रोज़ा रखिया उनखे आसमाननि खां सॾींदड़ सॾे चवंदो तोखां जेकी गुनाह थी गुज़रिया तुंहिंजे लाइ बख़्श कया विया। अल्लाह तुंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत करे छॾी आहे, छोटकारो ॾेई छॾियो आहे। अल्लामा मौसूफ़ लिखियो आहे त रजब महीने में अल्लाह ताला हज़रत नूह अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञण वारनि साथियुनि समेत ॿेड़े में चढ़ण जो अमर फरमायो हो ऐं उहा 6 महीना तूफ़ान वारे पाणीअ ते हलंदी रही ऐं 10 मुहर्रम आशूरा जे ॾींहं ते जूदी जबल ते लथी। हज़रत नूह अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि साथियुनि रजब महीने में
रोज़ो रखियो ऐं 10 मुहर्रम ते बि सलामती सां लहण जे शुक्राने तो रोज़ो रखियो। पर साणस गॾु ॿेड़ीअ में जेके चढ़ियल पखी परिंद चरिंद जानवर हुआ उन्हनि बि इहो रोज़ो रखियो हो। यानी योम आशूर ते इंसान त इंसान आ पर जानवरनि बि रोज़ो रखियो हो छो त अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे इज़्न सां ज़िंदगी अता फरमाई ऐं जूदी जबल ते हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी ख़ैर सां जॾहिं लथी त उन्हनि अल्लाह जे पैगंबर हज़रत नूह उन जे नेक साले फरमा बरदार औलाद सां गॾु जानवर बि रोज़ेदार बणिया हा। 8वीं हदीस वफ़ी रजब यौमुन व लैलतुन मन साम ज़ालिकल यौम व क़ाम ज़ालिकल लैलत कान कमन साम अद्दहर मिअत सनतिन व क़ाम मिअत सनतिन व हुवा लिसलासिन बक़ीन मिन रजब। रजब महीने में हिकु ॾींहुं हिकु रात आ जे उन ॾींहुं जो रोज़ो रखियो ऐं उहा रात बि इबादत कई त ॼण सॼी दुनिया जी ज़िंदगी सब साल जा रोज़ा रखिया ऐं 100 साल बि इबादत कयईं ऐं उहो ॾींहुं ऐं रात रजब मां बचल 3 ॾींहंनि वारा यानी 27 तारीख़ जी रात ऐं ॾींहुं। उहा रात जहीं रात अल्लाह जो अमर आयो हो त मेराज ते हल महबूब मिठा सैयद सोहना सिंगार करे तू रब जो कर दीदार तबी मखलूक तुझा दीदार करे। उहा रजब जी 27वीं रात ऐं रजब जो ॾिहाड़ो मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो जहीं रोज़ो रखियो इबादत कई 100 साल बि इबादत करण जो सवाब उन रात जे सदके में अल्लाह ताला उनखे अता फरमाए थो। 9वीं हदीस हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे इन्न फिल जन्नत क़स्रन ला यदखुलुहु इल्ला सुवाम रजब। बिला शक जन्नत में हिकु महल आहे जंहिंमें सिर्फ़ रजब में रोज़ा रखण वारा दाख़िल थींदा। 10वीं हदीस मुंहिंजे आका जी शिराज़ी अल-अलक़ाब में बेहकी शोबुल ईमान में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आंदी आहे मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो इन फिल जन्नत नहरन युक़ालु लहू रजब अशद्दु बियाद मिनल लबन व अहला मिनल असल मन सोम यौमन मन रजब सक़ाहल्लाहु मन ज़ालिकन नहर। मुझे आका रहमत वारे हबीब रहमत जे हबीब सोने हबीब फरमायो बिला शक जन्नत में हिकु नहर आ जंहिंखे रजब सरियो वेंदो आहे उन जो पाणी खीर खां वधीक अछो माखीअ खां वधीक मिठो आहे। जंहिं रजब में हिकु ॾींहुं रोज़ो रखियो अल्लाह ताला उनखे उन नहर मां सैराब फरमाईंदो। 11वीं हदीस मुंहिंजे आका जी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे जहीं रजब महीने में 27वीं तारीख़ जो रोज़ो रखियो उनखे 60 महीननि जे रोज़नि जो सवाब मिलंदो। 12वीं हदीस मुंहिंजे आका जी हज़रत अबी क़िलाबा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त फिल जन्नत कसरुन लिसुवाम रजब। जन्नत में रजब में रोज़ा रखंदड़नि जे लाइ ख़ासि महल आहे अल्लाह ताला उन्हनि खे उहो ख़ासि महल अता फरमाईंदो।
13वीं हदीस हज़रत मुजीब बाहिली खां रवायत आ, उन पंहिंजे बाबे या चाचे खां रवायत आंदी आ। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खे फरमायो सुमिनल हुरुम में वतरुक, इज्जत वारनि महीननि में रोज़ो रख, कॾहिं कॾहिं छॾे ॾे न रख। यानी रजब महीने जा रोज़ा लगातार ईअं न रखो जीअं रमज़ान मुबारक जा रखबा आहिनि। आका फरमायो रोज़ा रखो पर छॾे ॾियो, वरी रखो, वरी छॾे ॾियो, वरी रखो, छो त थोरे ई वक़्त में अल्लाह ताला अव्हां खे आला दर्जा अता फरमाए रहियो आहे। 14वीं हदीस मुझे आका जी उर्वाता भाई हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जन रजब में रोज़ा रखिया हूंदा? त उन 3 दफ़ा फरमायो हाओ हाओ हाओ। और वाता भाई हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां पुछो त मुंहिंजा आका बि रोज़ा रखंदा हा? उन चयो हा हा हा, मुंहिंजा रहमत वारा हबीब बि हिन महीने में रोज़ा रखंदा हा। दोस्तान गिरामी, मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी 15वीं हदीस हज़रत अनस रवायत हो करे रहमत वारे हबीब फरमायो खियरतुल्लिल्लाहि मिनश्शुहूर शहरु रजब व हुव शहरुल्लाहि मन अज़्ज़म शहर रजब फ़क़द अज़्ज़म अम्रुल्लाहि व मन अज़्ज़म अम्रुल्लाहि अदखलहु जन्नतिन नईम व औजबलहु रिदवानहुल अकबर। महीनन मां अल्लाह जो पसंद कयल महीनो रजब महीनो आ ऐं उहो अल्लाह जो महीनो आ। जंहिं रजब महीने जी तज़ीम कई उन अल्लाह जे अमर जी तज़ीम कई। जंहिं अल्लाह जे अमर जी तज़ीम कई उन खे अल्लाह जन्नत नईम में दाख़िल कंदो ऐं उन जे लाइ पंहिंजो वॾो रज़ामंदो वाजिब करे छॾींदो। 16वीं हदीस हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आ रहमतल लिल आलमीन मुझे आका मदीने वारे मीर फरमायो रजब मिन अशहुरिल हुरुम व अय्यामुहु मक्तूबतुन अला अबवाबिस समाए फ़इज़ा सामर रजुलु मिनहु यौमन वजव्वद सौमहु बितक़वी अल्लाहि नतक़हुल बाब व नुतक़हुल यौम रब्बिग़फिर लहु फ़इज़ा लम युतिम्म सौमहु बितक़विल्लाहि लम यस्तग़फिर लहु व क़ाल लहु ख़दअतुक नफ़्सुक। मुझे आका फरमायो रजब अल्लाह जी इज़्ज़त वारनि 4 महीननि मां आहे ऐं 6 आसमान जे दरवाज़नि ते उन जा नाला लिखियल आहिनि। पोइ जहीं कहीं मर्द उन मां कंहिं ॾींहं जो रोज़ो रखियो ऐं अल्लाह जे ख़ौफ़ खां उन खे सुठो रखियईं त उन लाइ उहो दरवाज़ो ऐं ॾींहुं ॻाल्हाईंदो ऐं चवंदो या अल्लाह इन खे मग़फ़िरत नसीब कर। ऐं जॾहिं पंहिंजे रोज़े खे अल्लाह जे ख़ौफ़ खां सुठो न बनायईं त उन जे लाइ मग़फ़िरत न घुरी वेंदी ऐं उन खे चवंदा तोखे तुंहिंजे नफ़्स धोखे में रखियो जो अहिड़े अज़ीम महीने मां बि तो बरकत हासिल न कई। दोस्तों सैयदना गौसे आज़म पीरन जो पीर मुहीउद्दीन मीर दिलबर दस्तगीर महबूब सुबहानी क़ुतुब रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था रजब जे लफ़्ज़ जी तहक़ीक़ कंदे ॿुधायो त रजब तरजीब खां वरतल आहे। उन जी हिकु माना आहे तयारु रहण जो मुंहिंजा रहमत वारा हबीब फरमाइनि था इन्नहु लियुरजब फीहि खैरुन कसीरुन लिशअबान। उन में शबान जे लाइ घणो ख़ैर तयारु कयो वेंदो आहे।
ऐं ॿियनि जो क़ौल आहे त तरजीब जी माना आहे अल्लाह जो ज़िक्र वराए वराए करणु ऐं उन जी तज़ीम करणु। उनखे रजब इन जे करे चयो वियो आहे जो उन में मलाइक अल्लाह जी तस्बीह तहमीद ऐं ज़िक्र वराए वराए तज़ीम सां कंदा आहिनि। रजब में 3 हरफ रा जीम बा रा मां मुराद उहा गे त अल्लाह जी रहमत जो नुज़ूल हिन महीने में घणो थींदो आहे। ऐं जीम मां मुराद आहे अल्लाह ताला जो जूद ऐं सखा। बा मां मुराद आहे बर अल्लाह जे तरफ़ खां भलाई। पोइ हिन महीने जे अव्वल खां आख़िर ताईं बानप जे लाइ अल्लाह ताला अताऊं कयूं आहिनि। अज़ाब खां सवा अल्लाह जी रहमत, बख़ीली खां सवा जूद ऐं सखावत, तकलीफ़ ॾियण खां सवा भलाई। रजब जा ॿिया नाला अशहरुल मुतहर यानी पाक महीनो, अशहरु साबिक अगराई कंदड़ महीनो, अशहरुल फर्द तन्हाईअ जो महीनो, ऐं अल असम बोड़ो इन जे करे जो इन में कंहिं बि क़ौम ते अज़ाब न आयो। अल्लाह जो उन में कंहिं क़ौम ते ग़ज़ब करणु न ॿुधो वियो। अल असब इन जे करे जो उन में अल्लाह जे तरफ़ां बाननि ते रहमत पलटाई वसाई वेंदी आहे ऐं अल्लाह उन्हनि खे उहे नेमतूं ॾींदो आहे जेके न अखियुनि ॾिठियूं न कननि ॿुधियूं। दोस्ताने गिरामी, हदीस 17 मुझे आका रहमत वारे हबीब जी हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकु डिघी हदीस जे आख़िर में आंदो आहे त जहीं रजब मां हिकु ॾींहुं ईमान जो सबूत ॾींदे सवाब हासिल करण जे लाइ हिकु ॾींहुं रोज़ो रखियो त उन अल्लाह जी वॾी रज़ा खे वाजिब करे वरितो ऐं उहो अल फिरदौसुल आला बेहिश्त में रहायो वेंदो जो उन्हनि मां हिकु हिकु जो वज़न दुनिया जे जबलनि जेतिरो वॾो हूंदो। ऐं जहीं रजब मां 3 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह उन ऐं जहन्नम जे विच में साल जे पंध जेतिरो फ़ासिलो रखंदो। ऐं जहीं रजब मां 4 ॾींहं रोज़ा रखिया उहो चरियाप जज़ाम कोढ़ जी बीमारी ऐं मसीह दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ रखियो वेंदो। ऐं जंहिं उन मां 5 ॾींहं रोज़ा रखिया क़बर जे अज़ाब खां बचायो वेंदो। जहीं 6 ॾींहं रोज़ा रखिया क़बर मां निकिरंदो त उन जो मोचो ॾींहं वारे चंड खां वधीक रोशन हूंदो। जंहिं उन मां 7 ॾींहं रोज़ा रखिया उन लाइ जहन्नम जा 7 ई दरवाज़ा बंदि कया वेंदा। जहीं 8 ॾींहं रोज़ा रखिया उन लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा खोलिया वेंदा। जहीं 9 रोज़ा रखिया उहो क़बर मां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ंदे उथंदो ऐं सिधो जन्नत में वेंदो। ऐं जंहिं उन मां 10 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह ताला उन जे लाइ पुलसरा ते अहिड़ो इंतज़ाम कंदो जो आराम सां लंघी वेंदो। जंहिं उन मां 11 ॾींहं रोज़ा रखिया उहो क़यामत में भले हाल में हूंदो। जंहिं उन मां 12 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह उन खे क़यामत में अहिड़ा 2 वॻा पाराईंदो जो उन्हनि मां हर हिकु हिन दुनिया में मौजूदु शयुनि खां भलो हूंदो। ऐं जंहिं उन मां 13 रोज़ा रखिया उन जे लाइ क़यामत में अर्श जी छांव में दस्तरख़्वान लॻायो वेंदो। माण्हू सख़्तीअ जी कैफ़ियत में हूंदा ऐं ही उन मां खाईंदो रहंदो। ऐं जंहिं उन मां 14 ॾींहं रोज़ा रखिया उन खे अहिड़ियूं नेमतूं मिलंदियूं जेके न अखि ॾिठियूं न कन ॿुधियूं न दिलि जे ख़्याल में कॾहिं आयूं। जंहिं उन मां 15 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह उन खे क़यामत जे ॾींहुं अमुन में रहंदड़नि जी सिफ़ में बीहारींदो। उन खां को बि मुक़र्रब मलाइक या नबीयनि सगोरनि मां को नबी लघंदो सॾे चवंदुसि तूबा लक इन्नक मिनल आमिनीन
तोले ख़ुशख़बरी आ बिला शक तूं अमन वारन मां आहीं। ऐं ही रवायत हिन जी ॿी सनद में ईअं बि आयो आहे त जंहिं रजब जा 16 ॾींहं रोज़ा रखिया उहो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दीदार कंदड़नि जे पहिरें टोले में पहिरीं सिफ़ में हूंदो। अल्लाह जो दीदार कंदो ऐं उन जो पाक कलाम ॿुधंदो। ऐं जंहिं रजब जा 17 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह ताला उन जे लाइ पुलसरात जे मथां मेल मेल जे पंध ते राहत ॾियण जो इंतज़ाम कंदो। जंहिं उन मां 18 ॾींहं रोज़ा रखिया उन जे जन्नत वारे कुबे में उनखे हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम दीदार कराइण जे लाइ तशरीफ़ फरमा थींदो। ऐं जंहिं उन मां 19 ॾींहं रोज़ा रखिया अल्लाह ताला जन्नत में उन जो घर हज़रत इब्राहीम ऐं अबुल बशर हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे घरनि जे साम्हूं कंदो जो उन्हनि ते सलाम कंदो रहंदो। ऐं उहे बि हिन ते शफ़क़त ऐं महिरबानी जो इंतज़ार कंदे सलाम चवंदा। जंहिं हिन मां 20 ॾींहं रोज़ा रखिया उनखे आसमान मां सॾु कंदड़ मलाइक सॾु करे चवंदो जेकी तो हिन खां अॻु में गुनाह कया उहे तोखे अल्लाह ताला बख्श करे छॾिया। हाणे नए सिर अमल करण शुरू कर। हिन महीने जो नालो अल रजबुल मुतहर आ। मुतहर जी माना पाक कंदड़। ही हिन रोज़े रखंदड़ खे पाक कंदो आ। उन ते को गुनाह या ख़ता न रहंदी आ। ई 17 हदीसूं मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके अवां खे ॿुधायमि त हिन महीने जी अज़मत चाहे शान चाहे मान चाहे मक़ाम चाहे ऐं इहो सॼो एज़ाज़ ऐं इकराम मुझे रब्बे कायनात अज़्ज़ व जल असां ऐं अव्हां खे हुज़ूर रहमत वारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदक़े में अता फरमायो। ऐं इहो एज़ाज़ ऐं इकराम असां ऐं अव्हां खां अॻु में कंहिं बि ॿी उम्मत खे कोन मिलियो हो। छो त ही महीनो उहो महीनो